बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुरमारवी दास्तान अठवीं हिन में बि मज़मून इहो साॻियो आहे। पटोला पमारियूं मूर न मथे कनि जो लाख रचनि लोयूं त छावनियूं सुम्हनि उन इलाचियां अगरी बखमर बाफ़्तनि सखर भाया सुमरा खसी खां खूंबनि जा ॾिनीअ में ॾाॾा आहिनि सा लाहींदे लॼ मरा। पटोला पमारियूं ही जेके मारवाड़ियूं आहिनि उहे पटोला रेशमी कंदियूं मूर न मथे कनि इहे मथे ते कोन रखंदियूं आहिनि जो लाख रचनि लोयूं त छालनियूं सुम्हनि हिननि जूं जेके लाख जूं जो रंगियल जेके लोयूं आहिनि उहे तव्हांजे रेशमी छालनि खां वधीक आहिनि। उन इलाइचे आगरी बखमल बाफ़्तनि असांजी जेका ऊन आहे उहा तव्हांजे हिन बखमल बाफ़्तनि ऐं रेशमी मां ठहियल कपिड़नि खां वधीक आहे। सखर भाया सुमरा खसी खां खूंबनि, ये सुमरा या असांजी जेका खसी आहे तव्हांजे खूंबनि खूंबे रतल जेके गंदियूं आहिनि उन्हनि खां असांखे वधीक आहे। जा ॾिनी में ॾाॾा सा लाहींदे लॼ मरा जेका मूंखे अपन ॾाॾा अपन वटां जेका मिली आहे पंहिंजे माइटनि वटां उहा लोही लाहींदे मूंखे शर्म थो अचे। सोन बराबरि सगड़ा मारूअ संदा मूं पटोला पमार खे उमिरि अचमतूं वर लोही लोहीअ लूं ॾाॾा ॾिनिया में जा सोन बराबरि सगड़ा मारूअ संदा मूं चए मारवी जी चए त हीअ जेके मारूअ जा मूंखे मिलियल आहिनि सगड़ा जेका मंगणे में जेको उन्हनि धाॻो ॿधंदा आहिनि उहे मुंहिंजे लाइ सोन बराबरि अथई। पटोला पमार खे उमिरि अचमतूं हीअ पमार खे ॿकरार खे तूं जेको पट जा कपिड़ा पई गंदी पई ॾसी पियो ॾसी इहा उमिरि मूंखे न अचे। वर लोहीअ लूं या लोही जेका असांजे उनजी तंदुर भली आहे ॾाॾा ॾिनियाम जा जेका मूंखे अपन ॾाॾनि वटां मिलियल आहे। चेल न लाया तुंहिंजो चेल न लाया तुंहिंजो मूं मारू मन करिया ॿी न कनि ॿार उन्हनि जी आहियां। चेल न लाया तुंहिंजो मूं मारू मन हे उमिरि तुंहिंजो तेल पाऊं कान मूंखे ॾियसि मुंहिंजे मन में सिर्फ़ु मारू आहे करिया ॿी न कनि ॿी ॻाल्हि कान ॿुधंदियसि ॿार उन्हनि आहियां ऐं उन्हनि जे आसिरे वेठी आहियां। मूं मारू असीं नदियूं लोहीअ में लाऊं सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं उमिरि चयो आऊं कीअं पुटु पढ़ायां सुमरा। उमिरि हिन ते मिड़ी ज़ोर पियो भरे तूं मूंसां निकाह कर तूं हुनखे जवाब बि ॾे। मूं मारू असीं नदियूं लोहीअ में लाऊं चए मूं पंहिंजे खेत सां लोहीअ में लाऊं लही चढ़ियूं आहिनि। सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं इहे जेके सॻा हुननि मूंखे ॿधा उहे सोन बराबरि आहिनि उहे मूंखे हुननि ॿाहुनि में ॿधा इहा रस्म हूंदी आहे। उमिरि चयो आऊं कीअं पटु पढ़ायां सुमरा इहा उमिरि पोइ तूं ॿुधाए तुंहिंजो रेशमी पट जी कीअं आऊं पाईंदसि। खसेरो ई ख़ूब कांध न कंदसि को ॿियो मेरो ई महबूब असां मारू मञियो। खसेरो ई ख़ूब कांध न कंदसि ॿियो इहो खसे वारो जेको आहे इहो मुंहिंजे लाइ भलो आहे कांध न कंदसि को ॿियो मूंसां न कंदसि मेरो ई महबूब इहो सादो ई मुंहिंजे लाइ वणे थो मूंखे असां मारू मञियो मूं हुन मारू खे पंहिंजे दिलि सां क़बूल कयो। करायनि किरोड़ जा चूड़ा कूड़ा अचनि से मरख मारूअड़नि जीअं लोक लॼ अची ॿुधाएसि त हीअ जेके असांजे कराइनि में जेके अथई चूड़ा थियल इहे आहिनि कूड़ा पर साईं असांजे लाइ किरोड़ जा करायनि किरोड़ जा चूड़ा कूड़ा अचनि से मरख मारूअड़ इहो असां माण्हुनि जे लाइ बाहि सिर्फ़ु कुरनि जीअं लोक लॼ थिए तव्हां वटि जेको आहे पाईंदी हुननि खे शर्मसारी थिए। कारा करायुनि में सोन असांखे सूअ वर जेॾिन सी जूअ फाको फरत भाया। कारा करायुनि में इहे करायुनि में जेको आहे जेके कारा चूड़ा आहिनि इहे असांखे भला आहिनि सोन असांखे सूअ असांखे सोन तव्हांजो जेको आहे उहो असांजे लाइ सोभ आहे चयोसीं ईअं ई सोभ में तंहिंखे सोन असीं कोन पाईंदा आहियूं। वर जेॾिन सी जूअ फाको फरत भाया भली आहे बुख जेका मूंखे सतनि सां उहा बुख भली आहे फाको फरत भाया इहो फाको जेको आहे बुख जेका आहे फरत थी महसूसु करियां। मथनि टूह टस्करा चिकंदड़ा अचनि खुरियूं खे बकरियूं पघर सिर पेरनि ई वड़ वेड़ी अचनि मूं रोॾाई लखिया। मथनि टूह टस्करा
माण्हुनि जी ॻाल्हि थी करे त हुननि जे मथनि ते जेको आहे टोकरा टूहनि जा भरियल चिकंदड़ अचनि त पघर में पिया पघर बि हुननि खे टिनी त जेको आहे जहिड़ो करो सिज जी रोशनी ते चिमकंदा पिया अचनि खुरियूं खे बकरियूं हुननि जो पेर जेके आहिनि धूड़ सां भरिया पिया आहिनि पघर सिर्फ़ु पेरनि पघर हुननि खे वहे पियो त मथे खां पेरनि ताईं पियो वहे इहो वड़ वेड़ी अचनि इहो जेको आहे सो उञाण आहे असांजे वेड़ीजनि जो मुंहुं रोॾाईं रखिया मुंहुं हुननि जे हलण जे तौर मां सम्झो त इहे असांजा पाणी न चाढ़ी न की वेड़ी छा वारी न सथा कयो सुमरा साऊं सुकाई न मंझां लंबो लतीफ़ चए चांवर कयो चाढ़ी न पुलाव न पाड़ी न उमिरि आराड़ीअ सी ॿुधाए थो त आणी न चाढ़ी न की वेड़ी छा वारी न छो त असांजी ज़िंदगी जेका ज़िंदगी गुज़र सफ़र ईअं हूंदो अथई त आणी न ऐं चाढ़ी न जेकी खणींदा आहिनि उहे चाढ़ींदा आहिनि की वेड़ी छा वारी न पर कॾहिं कॾहिं त उहे कोन आणींदा आहिनि ऐं बुख ते सुम्ही रहंदा आहिनि सथा कयो सुमरा साऊं सुकाईं सथा कयो सुमरा साऊं सुकाईं साऊं बि हिकिड़ो अन्न वारो हिकिड़ो ॻाल्हि थींदो आहे जमा जो अन्न कढी वरी उहो रधींदा आहिनि ऐं वरी गांव माल खे बि खाराईंदा आहिनि पोइ हिन जा चए थो सथा कयो माना ढिघ अची करे डुकंदा आहिनि सथा कयो सुमरा साऊं सुकाईनि वरी हुनखे सुकाईंदा पिया मंझां लंब लतीफ़ चए चांवर कयो चाढ़ीनि लंब जेको आहे सो हिकिड़ो सननि दाणनि वारो हिकिड़ो आहे इहो ॾुसो आहे गाहु आहे उन मां लतीफ़ साईं थो चए त हीउ चांवर कयो चाढ़ीनि उन्हनि खे वरी भत वांगुरु करे रधींदा आहिनि पुलाव न पाड़ीनि उमिरि आराड़ीअ सां इहो उमिरि तव्हांजे पुलाव खां जेको आहे असीं पंहिंजे आराड़ी बि हिकिड़ो सम्झो साऊं ऐं लुंब जो हिकिड़ो गॾियल पुलाव करे ठाहींदा आहिनि चवंदा हीउ असांजो जेको पुलाव आहे असांजे पुलाव खां वधीक आहे थोरे पूत करारिया रंग समर सत खचीअ में खे बकुलिया गुण अहिड़ीअ भत पवार की पत पे ही पुछ मंदिर में हीउ ॿुधाए पई त थोरे पूत करारिया हीअ असांजा जेके माण्हू आहिनि थोरे खाधे में करार में हूंदा आहिनि रंग सबर सत ऐं उन में उहे तमामु घणो ताक़तवर गुज़ारींदा आहिनि खसीअ में खे बकुलिया गुण अहिड़ीअ भत उहे अहिड़े नमूने सां पिया हलंदा आहिनि जो लोईअ में हूंदा आहिनि पर उहा लोई जेका हूंदी आहे असां भई पवंदा मिटीअ में उहे पर अहिड़े अंदाज़ सां पिया हलंदा आहिनि पवार की पत ते ही पुछ मंदिर में हिननि पवारनि जी जेका पतुनि जी साख जी वरी तूं मंदिर में अचु ऐं अची उन्हनि खां माण्हुनि खां पुछो त असांजी कार पत जा असीं कीअं माण्हू आहियूं उहो अलाह